नाज़रीन प्रोग्राम आख़िर छा कजे में आऊं तव्हांजो मेज़बान अली रज़ा मंगी तव्हांजा हाज़िर आहियां। मुल्की सियासी सूरत हाल जो ॻाल्हि कंदासीं, मुलाक़ातुनि जी ॻाल्हि कंदासीं, मुलाक़ातुनि सां गॾोगॾु सुप्रीम कोर्ट जे पाण मुराद नोटिस जी ॻाल्हि कंदासीं। सियासी मुलाक़ातुनि जो सिलसिलो जारी आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी चौधरी शुजात हुसैन सां मुलाक़ात थी आहे। मुख़्तलिफ़ मुलाक़ातूं हलनि पियूं। PTI जा बि गैर रस्मी राब्ता हलन पिया ऐं PTI जा कुछ अॻवान इन शइ जो बि एतराफ़ कनि पिया। ऐं पंजाब में इन हाउस तब्दीली छा जेका मुल्क में सियासी अदब इस्तेहकाम वारी फ़िज़ा आहे उनखे हवा ॾींदी या उनखे घटाइण में मदद कंदी। उन सां गॾोगॾु सुप्रीम कोर्ट सीनियर साफ़ी अरशद शरीफ़ क़त्ल केस जो पाण मुरादो नोटिस वरितो आहे। कावड़ जो इज़हार कयो वियो आहे ऐं जेका मेडिकल रिपोर्ट आहे उहा बि गैर तसली बख़्श करार ॾिनी वई आहे। फैक्ट फाइंडिंग कमेटी अञा ताईं रिपोर्ट जमो न कराए सघी आहे। इन ते सूरत हाल ते ॻाल्हाईंदासीं। सीनियर सहाफ़ी आहिनि ऐं आवाज़ न्यूज़ इस्लामाबाद जा ब्यूरो चीफ आहिनि क़ुर्बान बलोच साहब। क़ुर्बान साहब प्रोग्राम में भलीकार चवां थो। जी महिरबानी तव्हांजी। क़ुर्बान साहब पाण मुख़्तसिर सियासी सूरत हाल खां पोइ हलूं था सुप्रीम कोर्ट वारे पासे त सियासी सूरत हाल कीअं पिया ॾिसो। मुलाक़ातुनि जो सिलसिलो जारी आहे। मुल्क छा था सम्झो त छा अञा वधीक अदम इस्तेहकाम वारी तरफ़ धिकियो पियो वञे। मुलाक़ातुनि जो सिलसिलो जारी आहे। पंजाब में इन हाउस तब्दीली जी ॻाल्हि हले पई, कोशिश कई पई वञे, मुलाक़ातूं बि थियनि पियूं। जी जी अलरज़ा बिल्कुलु अदम इस्तेहकाम जी सूरत हाल माना जारी भी आहे ऐं उहा वधीक शिदत अख़्तियार करे पई। जेतोणीक माना इहो हिकिड़ो तासुर हुयो त आर्मी चीफ जी मुक़ररी खां पोइ इमरान ख़ान जेको ऐलान कयो उन खां पोइ इमरान ख़ान सियासी तौर ते आइसोलेट थी वेंदो, अकेलो थी वेंदो ऐं मौजूदा हुकूमत काफ़ी ईज़ी थी वेंदी। पर मामिलो ईअं न आहे। अञा ताईं बि इमरान ख़ान जेको सियासी दबाव बरक़रार रखियो पियो अचे पंजाब असेंबली टोड़ण जे हवाले सां, KPK असेंबली टोड़ण जे हवाले सां, उन जे रोशनी में हुकूमत ते बि दबाव वधियो पियो ऐं हुकूमत पहिरियां त इहो तासुर ॾेई पई त इमरान ख़ान खे हाणे कोई गाह न पई विझे या ॻाल्हियूं के कोन थींदियूं। पर ईअं कोन्हे। गैर रस्मी राब्ता जारी आहिनि ऐं हुकूमत जेके धुरियूं आहिनि उहे बि सरगर्म आहिनि त इन जेको बि जेका सूरत हाल पैदा थी आहे इन मां कीअं जान छॾाइजे। तव्हां जीअं ज़िक्र कयो अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी चौधरी शुजात सां मुलाक़ात थी आहे। उन खां पोइ लंदन में फैसल करीम कुंडी जेको स्पेशल असिस्टेंट आहे PM जो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंट जो इतलाह सेक्रेटरी आहे, उन अॻूणे वज़ीर मियां नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात कई आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो पैगाम पहुचायो आहे। उन मुलाक़ात में बि सियासी जेके सूरत हाल आहे उन बाबति जेके वीचार वंडिया विया आहिनि। ऐं इतलाह इहे बि आहिनि त अॼु PDM जे सरबराह मौलाना फज़ल रहमान वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात कई आहे। ताज़ा इहे इतलाह आहिनि जेतोणीक इन हवाले सां सरकारी तौर ते का ऐलान नाहे कयो वियो। बहरहाल असांजा ज़रिया ॿुधाइनि था इस्लामाबाद में अहिड़ी का एक्टिविटी थी आहे। उन में समूरा अमल आहिनि त पंजाब में जेका सूरत हाल आहे उन कीअं फेस कजे, KPK में सूरत हाल खे कीअं फेस कजे, ही सियासी राब्ता मुलाक़ातूं थियनि पियूं, इन्हनि खे किथे कोई मामलनि खे हथ न शिकिल ॾिजे। त इन जो मतिलबु आहे त सियासी सरगर्मियूं जारी आहिनि ऐं उहो इन करे आहिनि त मुल्क में हीउ जेको मौजूदा सियासी अदम इस्तेहकाम आहे इन खे ख़तमु कजे, इन खे कंहिं पासे ते लाइजे। सही। अच्छा क़ुर्बान साहब सुप्रीम कोर्ट पाण मुरादो नोटिस वरितो आहे अरशद शरीफ़ वाक़े ते। शहबाज शरीफ़ बि उनजी आजियां कई आहे, चवे थो त असां ई ख़त लिखियो हो त जुडिशल कमीशन जोड़ी वञे। पर फैक्ट फाइंडिंग कमेटी जेका आहे उन अञा ताईं रिपोर्ट जमो न कराई आहे। उन जे हवाले सां छा पियो ॿुधायो वञे? जी ही अहम कदम है सुप्रीम कोर्ट जो। तकरीबन अरशद शरीफ जी जेका कीनिया में शहादत थी 4 हफ़्तनि जो अरसो गुज़रियो। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जो यकी मुतालबो हुयो त इन जो नोटिस वरितो वञे। उन खां पोइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ख़त लिखिया हिकिड़ो इन अमल जी जांच लाइ अरशद शरीफ़ जे जेके क़त्ल वारे सान्हे जी। उन बाबति हाणे सुप्रीम कोर्ट अॼु फौरी तौर ते नोटिस वरितो ऐं उन खां पोइ सुनवाई बि कई आहे। ऐं इहो मुंहिंजे ख़्याल में हुकूमत जे हवाले सां अहम मामिलो आहे पाकिस्तान जे हवाले सां। त हिकिड़ो नामियारो सहाफ़ी क़त्ल थी वञे थो ऐं उनखे एतिरो लाइट वरितो वञे थो, FIR पाकिस्तान में दाख़िल नथी थिए जीअं सुप्रीम कोर्ट निशानदेही कई। ऐं फैक्ट फाइंडिंग मशीन जेका कीनिया वई ही उहा रिपोर्ट खणी आई। उनजी रिपोर्ट बि ईअं बुध सुत ते माना त मीडिया में या घरू वज़ारत खे त मिली हुई त उते कंहिं ताउन न कयो, कंहिं उन्हनि खे का तफ़सील कोन ॾिना ऐं उनखे कमेटी खे पोइ दुबई बि वञिणो हो। त माना इहो मामिलो सॼो लही मिटी थियणु वञे पियो।
हाणे सुप्रीम कोर्ट जॾहिं हुनजो नोटिस वरितो आहे त ज़ाहिरा मामला हाणे नए सिर जी जांच बि थींदी, मामला वधीक माना इहो अॻिते वधंदा। ऐं मुंहिंजे ख़्याल में इहो वॾो केस आहे पाकिस्तान जी ताज़ी तारीख़ में जेको जो वॾा न्यारो सहाफ़ी बेदर्दी सां क़तल कयो वञे थो, सही। उनजा खोड़ सारा पासा आहिनि। तूं पाकिस्तान खां दुबई छो वियो, दुबई खां पोइ उनखे कीनिया वञण ते छो मजबूर थियो, उते उनखे तशदुद करे बेदर्दी सां क़तल कयो, उन जा कारण ऐं उन खां पोइ मुख़्तलिफ़ जेके धुरिन ते उनजा तरफ़ आङुर खॼे थी इन हवाले सां ते समूरा मामला आहिनि जंहिंजी मुंहिंजे ख़्याल में हाणे जांच बि थींदी, मामला साम्हूं बि ईंदा। सही, वॾी महिरबानी क़ुर्बान साहब हिन वारे सां टाइम ॾियण जे लाइ। नाज़रीन, प्रोग्राम जारी आहे, वठूं था ब्रेक।